नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे संजोरे खां ख़बर ॾींदा हलूं त संजोरे लॻ रुकन ॿरड़ा में वसण बिरादरी पारां बिरादरी जो कठ मुनक़द कयो वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो संजोरे में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर बाबर काछाई पंहिंजी रिपोर्ट में। रुकन ॿरड़ा में वसाण बिरादरी पारां पंहिंजे फलाह बहबूद ऐं बिरादरी जे भलाई जे कमनि जे सिलसिले तोड़े मामरनि जे हवाले सां बिरादरी जो हिकु कठ मुनक़द कयो वियो, जंहिंमें ख़सूसी महिमान वसाण बिरादरी जे सरदारज़ादा GM फैसल वसाण ख़सूसी महिमान तौर शिरकत कई, जिते संदसि वालिहाना इस्तक़बाल कयो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे सरदारज़ादा GM फैसल वसाण जो चवणु हुयो त बिरादरी संदसि मथां तमामु वॾो एतमाद कयो आहे ऐं हुनजी हर मुमकिन कोशिश हूंदी त बिरादरी जे मसइलनि, बिरादरी जे भलाई ऐं बिरादरी जी बदीअ जे लाइ अहम किरदारु अदा करे। ॿिया बि जेके बि ओड़े पाड़े जा ॻोठ आहिनि वसाणनि जा चाहे ॿियनि बिरादरियुनि जा, सभिनी सां हमदर्दियूं आहिनि। वसाणनि जी जेतिरे क़दुरु ॻाल्हि चाची कई त कुझु अरसे जो गैप अची वियो, इहो बिल्कुलु आहे त कुझु अरसे जो वॾनि जे कम्यूनिकेशन जो कुझु गैप हो, जंहिंजे करे कुझु कोताहियूं, कुझु कमज़ोरियूं, कुझु न पहुची सघण में इहो कुझु वक़्फ़ो आयो आहे। पर इंशाअल्लाह हाणे इन शइ खे दूरि कबो हो। पंहिंजे जेको ख़ैरात जो मेड़ाको थियो हो, पग जी रस्म थी हुई, उन में बि इहो सभिनी खे अर्ज़ु कयो हो। ऐं अॼु बि इहा शइ चवां थो त पंहिंजे हणा वणा पंहिंजी हैसियत मुताबिक़ पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे बिरादर वारनि खे, पंहिंजे भाइरनि खे, पंहिंजे अज़ीज़नि खे, पंहिंजी ज़ात वारनि खे गॾु खणी हलिबो। उन्हनि जे ॾुख सुख में हर लिहाज़ सां शरीक आहियूं ऐं रहंदासीं। को बि क़दम पोइ कोन हटाइबो। वचन कयो त गॾिजी बिरादरी जे मामलनि में हर विख ते जाखोड़ कबी। कैमरा टीम सां गॾु बाबर काछाई, अवामी न्यूज़ संजोरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।